IG साहब हाई कोर्ट जो हुकुम से इन्वेस्टिगेशन कयनि त हिन दलीलनि मां शहीद बेनज़ीराबाद नवाज़ शाह दलील जे SSP सीनियर जेका तनवीर पुलियो साहब खे उनखे परवेल में थी आहे ऐं अॼु ॾींहं ताईं कंहिं बि गुरू जी को इतराज़ न वियो आहे ऐं उहो चालान असिफ थियो आहे ऐं कानून मुताबिक़ थी वियो आहे। जेके जवाबदार अॻे चालान थिया उहे कानून वटि नज़दीक आहिनि साॻिए जवाबदार रखिया अथऊं ऐं जेका 164 में जो इल्ज़ाम हो उहे जवाबदार न थी सघिया आहिनि। मीरपुर मातले जे सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी क़तल केस मां PPMNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुट आजा करार। जांच ऑफिसर SSP नवाब शाह तनवीर तुनियो कतई चालान जमो कराए छॾियो। केस में गिरफ़्तार जवाबदार मुख ॾोहारी करार, पर जवाबदार धुर जे वकील कुर्बान मलाणी जो चवणु आहे त जांच ऑफिसर ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि खे आजो करार ॾिनो वियो आहे। कंहिं बि धुर SSP तनवीर तुनियो जी जांच ते एतिराज़ न कया आहिनि। याकूब गडाणी जो चवणु आहे त 2 हफ़्ता अॻु जवाबदार धुर न्यापो कयो त ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला ख़ारिज थी रहिया आहिनि। हाणे तव्हांजो छा थींदो? PP हुकूमती धुर आहे, ॿीहर जांच करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? IMF तरफ़ां ख़र्चनि में घटिताई लाइ सूबनि खां कतई टाइम लाइन तलब। पाकिस्तान IMF खे ज़रई इनकम टैक्स जी शरह 45% करण जी ख़ातिरी कराए छॾी। अॻूणो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सदर आसिफ अली ज़रदारी जे क़त्ल साज़िश केस मां बरी। इस्लामाबाद जी अदालत शाहिदियूं न हुअण जे बुनियाद ते शेख रशीद खे बरी करे छॾियो। शेख रशीद जो चवणु आहे त हुकुमराननि जो कमु पूरो थी वियो आहे। हालतूं क़ौमी हुकूमत ॾांहुं वञी सघनि थियूं। हुकूमत IMF जे वकड़ में आहे। आबादगारनि खे दुरुस्त अघु न मिली रहियो आहे। ICC तरफ़ां भारत खां चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान न अचण बाबति लिखत में जवाब तलब। कानून तहत भारतीय क्रिकेट बोर्ड खे पाकिस्तान जो दौरो न करण बाबति लिखत में आगाह करणो पवंदो। ICC खे सबबनि जो जाइज़ो वठी भारत बाबति कतई फ़ैसिलो करणो पवंदो। पाकिस्तान न अचण सबब जाइज़ न हूंदा त भारतीय टीम खे अचण लाइ चयो वेंदो। भारत इनकार कयो त चैंपियंस ट्रॉफी में नाई टीम खे शामिल कयो वेंदो। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां ज़रई ज़मीनुनि ते हाउसिंग सोसाइटियूं न ठाहिण जो हुकुम। स्मोगी जे ख़ात्मे लाइ घटि में घटि 10 सालनि लाइ पॉलिसी जोड़ण जी हिदायत। अदालत जो चवणु आहे त ज़रई ज़मीन पाणी महफ़ूज़ कंदड़ हिकु ॿूटो आहे जेका वधि खां वधि हुअणु घुरिजे। ज़रई ज़मीन ते हाउसिंग सोसाइटियूं क़ाइमु करण ते पाबंदी लॻाई वञे। मकानी इदारनि जी नंढी चूंड में PP 66 सीटूं हासिल करे मैदान मारे वरितो। इलेक्शन कमीशन मकानी इदारनि जी नंढी चूंड जो मुकमल नतीजो हासिल करे वरितो। आज़ाद उम्मीदवारनि खे 4 सीटुनि ते कामयाब। आज जमायत इस्लामी खे 2 सीटूं मिली सघियूं। इलेक्शन कमीशन मूजिबि PP 39 सीटुनि ते बिना मुक़ाबले कामयाबी हासिल कई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कराची समेत समूरी सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तीर हली रहियो आहे। बीबी शहीद जा जियाला खटी विया आहिनि। मकानी इदारनि जी नंढी चूंड में PP जी कामयाबी अवाम जी एतमाद जो सबूत आहे। अवाम हिकु दफ़ो ॿीहर विरहाइण ऐं नफ़रत जी सियासत खे रद्द कयो। PP उम्मीदवारनि जी वॾे मार्जन तां कामयाबी तारीख़ घड़ाई आहे। कोयटा खां मुल्क जे 2 शहरनि लाइ ट्रेन सर्विस 4 ॾींहनि बाद बहाल। पेशावर लाइ जाफ़र एक्सप्रेस रवानी। चमन लाइ ट्रेन सर्विस अॼु बि मुअतल रहंदी। अमरीका पारां पाकिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। अमरीकी परॾेही खाते जे नायब तर्जुमान विधांत पटेल चयो आहे त बलूचिस्तान में 9 नवंबर ते थियल दहशतगर्द हमला मज़म्मत जोॻा आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान संदन भाईवार आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान सां गॾु बीठल आहिनि। रांदि मुल्कनि खे ॻंढण जो ज़रियो हूंदी आहे। पाकिस्तान ऐं भारत गॾियल लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल करे सघनि था।
सिंध टीवी नेटवर्क के सर ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरियाह असांजी मईशत जे सिरे हेठ ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तैयारियूं जारी। कराची, हैदराबाद, सखर, लारकाने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरती धणी पुरजोश। सिंधी टोपी ऐं अजरक जे स्टालनि ते पीउ तो गॾु कचहरियुनि ऐं मलाखड़नि जी बि तैयारी। उमरकोट में गोलन जड़न मासूम 2 ॿारनि जे क़त्ल में संदन चाचो मुलविस हुअण जो इंकिशाफ। जवाबदार गिरफ़्तार। 17 मेघवाड़ निरंदर ऐं सुंदर मेघवाड़ खे कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो। वाक़िए जो केस दाख़िल। नींगरनि जी तदफ़ीन ते इलाइक़े में सोग। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। सिंधड़ी वासी नौजवान औरताने आवाज़ ते रिखिजी। सादकाबाद मां अगवा। शहदादपुर जे मदरसे में पढ़ंदड़ नौजवान यासिर कलोड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जी आख़िरी लोकेशन सादकाबाद में मिली आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। खानपुर में रहीमाबाद खां शिकारपुर वेंदड़ मुसाफ़िर कोच खां हथियारबंदनि जी फुरलुट। मज़ामत करण ते हिकु मुसाफ़िर मर्निंग। वाक़िए ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। शहदाद कोट में वियम दौरान गोरहारी औरत फौत। वारसनि तरफ़ां डॉक्टरनि ते गफ़लत करण जो इल्ज़ाम। वारसनि जो चवणु आहे त जल्द खां मुतालबो कयो वञे। ऐं पाकिस्तानी ऑस्ट्रेलिया विच में पहिरीं T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। ऑस्ट्रेलिया खे 3 मैचनि जी सीरीज़ में ॿिड़ी जी भेट में 1 जी सरसी हासिल।